डहर की बुरसां गुठाणनि पारां पाइपलाइन विछाइण जो मुआवज़ो न ॾियण ख़िलाफ़ एहतजाज कयो। खेंजो में गुठाणनि हज़ार ख़ान महर, कमाल, जमशेर, कालू ऐं ॿियनि ॿुधायो त 22 साल तलु गैस कंपनी तरफ़ां प्लांट तामीर कयो, जंहिंसां मुआवज़े जो ठाह थियो पर न पियो ॾिनो वञे। हुननि चयो त तलु गैस कंपनी खे हिकु स्पीड कंपनी ख़रीद कयो आहे, जेका पुराणी पाइपलाइन कढे पई, पर संदन ज़मीन में विछायल पाइपलाइन जो मुआवज़ो बि न पियो ॾिनो वञे। उन खां पोइ पाइपलाइन जो मुआवज़ो इहो थियो त बाबा हे पाइपलाइन असां विझूं था, कुझु टाइम खां पोइ तव्हांखे असां ज़मीन एक्वायर करे तव्हांखे जेको आहे हिन जो मुआवज़ो ॾींदासीं ज़मीन जो। टाइम गुज़री वियो, उहे ऑफिसर बदिली थी आहे ऐं जेको हुननि ज़मीन एक्वायर कई ऐं हिननि जी लाइन में ज़मीन अचे थी 94 एकड़ तक़रीबन। हिननि जी ज़मीन जेका एक्वायर करे या हिननि 44 एकड़ जी कराई आहे, उहा 44 एकड़ जा तॾहिं जा ऑफिसर जेके हुया, वटू साहिबु हुयो, उहो कुझु सौट राजा खान वारनि खे पेमेंट थी, कुझु ॿियनि माण्हुनि खे पेमेंटूं थियूं ऐं असांखे हिन महिल ताईं असांजा जेके हुया सौट या जेके पंहिंजा भाइवार आहिनि या ग़रीब माण्हू जेके आहिनि, उनखे कंहिंखे को हक़ु न मिलियो। उन खां पोइ वेंदा रहियासीं एसी साहब वटि। एसी साहब चयो जेका पेमेंट हुई असां करे छॾी आहे, बाक़ी पेमेंट आहे कोन। हाणे हिननि जी पाइपलाइन नाकारा थी, इहे ख़तमु करणु चाहिनि पिया ऐं हिननि जो जेको मथे कंप्रेसर हणनि पिया, उन कंप्रेसर जो बि असां सां मुआइदो थियो, बाबा उनजो कंप्रेसर जो बि तव्हांखे कमु जेके चौकीदार आहिनि तव्हांजा जीअं हक़ आहिनि उहे तव्हांखे उतां जा मिलंदा। भैया असां सां कंपनी जी तमामु घणी नाइंसाफ़ी आहे। पुराणे दौर खां वठी अॼु खां 24-25 साल पहिरियों तलु कंपनी खे लाइन ॾिनी वई हुई, जंहिंमें असांजे हाजी मिठा ख़ान मरूम साहिब जन जो जेको उन सां कंपनी जा वॾा मुआइदा हुया, उन खां पोइ हाई साहिब जन जो त टाइम पूरो थी वियो, जान खां हलिया विया। बाद में जेको आहे कंपनी असांजे कंहिं बि मुतासिर माण्हुनि खे कुझु बि न ॾिनो आहे। हिन महिल ताईं को मुआइज़ो का शइ न आहे। पाइपलाइन वरी कंप्रेसर ज़रिए किथे प्लांट हयूं अथनि, उतां करे हे पाइपलाइन पटियूं था वञनि। असांजा तक़रीबन हिन इलाइक़े जा जेके बि माण्हू मुतासिर आहिनि उन्हनि खे कुझु बि न ॾिनो आहे। संदन चवणो त असिस्टेंट कमिश्नर उस्मान अब्दुल्ला सियासी वंगार ते गैस कंपनी खे ॿीहर कमु कराइण जो हुकुम जारी कयो आहे, जे ख़िलाफ़ हू अदालत में वेंदा। पुछाणनि मुतालबो कयो त गैस कंपनी तरफ़ां कयल ठाह तहत खेनि मुआवज़ो ॾेई उन्हनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।